अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार माहिया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सऊदी वली अहद सां टेलीफोनिक राब्तो, सऊदी ऑयल टैंकर्स मथां हौसियुनि जे हमले जी मज़म्मत। शहबाज शरीफ पारां बिरादर मुल्क सां पाकिस्तान जे मुकम्मल यकजहतीअ जो इज़हार। वज़ीर आज़म चयो आहे त अहिड़ा क़दम बर्दाश्त जोगा नाहिनि। इहा बैन अल-अक़वामी कानून जी भनकड़ी आहे। अहिड़नि क़दमनि सां इलाक़ाई सलामती ऐं इस्तेहकाम खे नुक़सान पहुचंदो। नाज़ुक वक़्त में मूं ऐं फील्ड मार्शल समेत पाकिस्तानी अवाम सऊदी अरब सां गॾु बीठल आहे। यमनी हौसियुनि जा सऊदी अरब जे 2 ऑयल टैंकर्स मथां हमला। इंसारुल्लाह तंज़ीम जो चवणु आहे त सऊदी ऑयल टैंकर्स नाकाबंदीअ जी भनकड़ी कई। सऊदी अरब जे ख़ाबरू इदारे हमले जी तस्दीक़ करे छॾी। ख़ाबरू इदारे मूजिबि सऊदी अरब जे जहाज़नि खे निशानो बणायो वियो आहे। हमले सबब जहाज़ जे अॻे हिसे में बाहि लॻी वई। अमलो महफ़ूज़ रहियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान ख़िते में अमन लाइ कोशिशूं करे पियो। वफ़ामती याददाश्त ख़िते में अमन लाइ अहम आहे। असांखे अमन जो मौक़ो ज़ाया न करणु घुर्जे। उमीद आहे त हुर्मुज़ में जहाज़नि जी अच वञ जल्द मामूल ते अची वेंदी। मनेला में आसियान फोरम खे ख़िताब कंदे इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान हर क़िस्म जी दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जारी रखंदो। अफ़गानिस्तान में अमन सां इलाक़ाई वापार, राब्तनि ऐं तरक़ी खे हथी मिलंदी। वालारल कश्मीर मसइले जो हल ॾखण एशिया में अमन जो बुनियाद आहे। पाकिस्तान कश्मीर मसइले जे मुनसिफ़ाणे हल जी हिमायत जारी रखंदो। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में ॿीहर इज़ाफ़ो। पेट्रोल ₹6.39 फ़ी लीटर ऐं डीज़ल ₹70.83 महांगो। पेट्रोल जी नई क़ीमत ₹327.12 फ़ी लीटर थी वई। डीज़ल जो नओं अघु ₹375 फ़ी लीटर मुक़रर। गासलेट जी क़ीमत में ₹70.80 वाध। कश्मीर जे कच्चे में हथियारबंद नौजवान खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ इब्राहिम सोलंगी में सदाम सोलंगी खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त बिरादरी जे जवाबदारनि पुराणे तकरार तां नौजवान खे क़त्ल कयो आहे। कराची पुलिस डॉक्टर आकाश कुमार क़त्ल केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे फुल फ्राई करे छॾियो। पुलिस पारां गुलशन महमार जे उमर बिरोही ॻोठ में जवाबदारनि सां मुक़ाबले जी दावा। स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट जे इख़्तियारियुनि जो चवणु आहे त डॉक्टर आकाश क़त्ल केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि जी निशानदही ते गुलशन महमार में छापो हयो वियो। साथियुनि जी फायरिंग में गिरफ़्तार 3 जवाबदार मारिजी विया। हिकु अहलकार ज़ख़्मी थियो। बबलो धाणे मथां पुलिस जो राताहू सोणी पारस ऐं ॿिया अॻवान खंभे गुम। प्रिया कुमारी ऐं ॿियनि ॿाड़ियुनि जी बाज़ियाबी लाइ हल धाणे ते पुलिस कड़की पई। सखर ऐं ख़ैरपुर जे SSP जे अॻवाणीअ में आधी राति जो ऑपरेशन सोणी पारस, लियाकत जलबाणी ऐं ॿियनि खे पुलिस गिरफ़्तार करे गुम करे छॾियो। बबलो में गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ हैदराबाद बाईपास ते हयल धरणो बि पुलिस ज़बरदस्ती ख़त्म कराए छॾियो। औरत अॻवान कामरेड नज़ीर कुरैशी समेत केतिरा ई नौजवान गिरफ़्तार ऐं आज़ाद। पुलिस चढ़ाइनि गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ ऐं लापता ॿाड़ियुनि जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। उमरकोट में पेशीअ तां मोटंदड़ पीरसन हथियारबंदनि हथां गोलियूं हणी क़त्ल। वहरू रोड ते 60 वरनि जे कादिर बख़्श मंगरियो खे मोटरसाइकिल सवार हथियारबंद क़त्ल करे फरार। पुलिस जो चवणु आहे त पीरसन कोर्ट मां पेशीअ बाद रिक्शा में ॻोठ वञी रहियो हो त हथियारबंदनि फायरिंग करे खेसि क़त्ल कयो। मक़तूल जे पुट सरवर मंगरियो इल्ज़ाम हयो आहे त सोनू राजड़, हाजी ऐं धनियो समेत 6 जवाबदारनि फायरिंग करे संदसि वालिद खे क़त्ल कयो आहे। ठटो पुलिस 80 सालनि खां क़ाइम आरिफ सोलंगी ॻोठ ड्राहे पट करे छॾियो। सॼे ज़िले जे थाणनि जे पुलिस अटालनि जी ॻोठ आरिफ सोलंगी मथां चढ़ाई। समूरा घर ड्राहे पट। ॻोठाणनि मथां तशद्दुद, औरतुनि ऐं ॿारनि में दाहूं। ॻोठ में सीनियर सहाफ़ी हाजन सोलंगी पारां क़ाइम लाइब्रेरी बि ड्राहे पट। मुतासिरनि चयो आहे त ॾहाकनि खां आबाद आहियूं। पुलिस बेगुनाह घर ड्राहे नाहक कयो आहे। आला इख़्तियारियूं नोटिस वठनि। इंसाफ़ ॾियारे खेनि दर बदर थियण खां बचायो वञे।